साईं अस्सलाम वालेकुम प्रिंसिपल साहब। वालेकुम अस्सलाम। सलाम बाबा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि खैर ठीक ठाक सभु ठीक? दुआ दुआ साईं माशाल्लाह इहो प्राइवेट स्कूल खोलियो आहे तव्हां, ॾाढो सुठो ॿुधो आहे माण्हू ॿुधायो त ॾाढो सुठी पढ़ाई आहे हिते। सो असां बि हाणे चऊं पिया त असां त पाण न पढ़ी सघियासीं हवा, नंढड़नि खे पढ़ायूं। हे मुंहिंजो पुटु आहे माशाल्लाह, हिकिड़ो ई पुटु आहे माशाल्लाह। बसि आहियूं यतीम ग़रीब सफ़ा ईअं। हाणे असां सोचियोसीं त ॿार सुठी पढ़ाई हासिलु कनि त कंहिं मिड़ेई के उहिदे ते पहुचनि, मिड़ेई असांजा के ॾुख लहनि। हाणे साईं तालीम त ज़रूरी आहे न साईं। अर्ज़ु इहो आहे न जी साईं, जेकॾहिं तव्हांजो ॿारु पढ़ी पियो त सम्झो तव्हां हिकु भित जो बुनियादु पको कयो, पोइ भित खे मथे जेतिरो करो। हिकिड़ो ॿारु पढ़ी पियो तव्हांजी माना सॼी पोस्ट जेकी आहे तव्हांजो सॼो ख़ानदान संवारजी वेंदो। हा साईं हा बिल्कुलु साईं। प्रिंसिपल साहिबु तव्हांजे लाइ ॿुधो आहे ॾाढो माना भलो स्कूल आहे, हर शइ माना हिते मिलंदी आहे ऐं ॿारनि खे ॾाढो खेॾाईंदा बि आहियो सुठो, ऐं ॾाढी माना सुठी हुननि जी जेका छा हूंदो आहे यूनिफॉर्म बि भलो आहे तव्हांजो, सफ़ा सॼी पढ़ाई वॾी भली आहे। वॾी भली आहे साईं, मुड़ुस जहिड़ी पढ़ाई आहे बाक़ाइदा। अच्छा हा मुड़ुस जहिड़ी पढ़ाई। हाणे हिनखे दाख़िल कराइण आयो तव्हांजे स्कूल में? ॾाढो सुठो। बाबा मूं हिननि जो अहिड़ो आहे, डिॼाईंदो न आहे, पढ़ाईंदो आहे हिते। अहिड़ी ॻाल्हि न आहे साईं, पोइ हिनखे दाख़िला हिते कराए। मां अधु कयां थो त पढ़ाई जी तारीफ़ तव्हां पाण ॿुधी। हा साईं ॾाढी पढ़ाई आहे। मां तव्हां चयो ईअं थींदो आहे न हिकिड़ो एतिरी 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 असांजे मुड़ुस खां मथे पढ़ाई, वॾी पढ़ाई आहे। उहो मुंहिंजो पंहिंजो पुटु हाणे 7 दर्जा पास करे आयो आहे। हाणे हुनखे चयो आहे त पंहिंजो हिते जी ड्यूटी ॾे बाबा, ॿार पढ़ाए। अच्छा सिंधी बि पढ़ाईंदा आहियो साईं? सिंधी बि ईंदी आहे असांजे उस्तादनि खे, सही ईंदी आहे। हाणे अर्ज़ु इहो आहे साईं एडवांस फीस तव्हांखे ॿुधाईंदो हलां। हा साईं। हाणे तव्हां हिकु त ग़रीब ॿुधायो आहे, ॾाढी ख़ुशी थी आहे। ग़रीब जो ॿारु पढ़ी पए त दुआऊं कंदो न साईं। हा साईं। साईं हे अथव 10,000 एडवांस फीस आहे साईं। 10,000 दाख़िला जी फीस साईं? हा न साईं। असुल ॻाल्हि आहे शुरूआति आहे न, शुरूआति जेकॾहिं सुठी थी पई, हिकु दिलि खुलियल सां तव्हां ई पैसा ॾिना, असांजी दिलि बि खुली पई, तव्हां पैसा ॾिना त असां महिनत कंदासीं न ॿार ते। 10,000 एडवांस फी अथव साईं। अच्छा। ऐं ॿियो इहो जेको आहे सो मंथली फीस उहो अथव 50,000। हा साईं हा। पढ़ाई आहे न साईं, तव्हांखे ॿुधायां पढ़ाई ॾाढी सुठी आहे। 50,000 अथव। 15,000 इहे थी विया साईं। मां ग़रीब मज़दूर माण्हू आहियां साईं, 700-800 रुपया ॾियां। साईं ॾुख लही पवंदव न, छोकिरो पढ़ी पियो त ॾुख लही पवंदव न, वरी पेंशनूं मिलंदियूं, पढ़ंदा हर महीने में लख सवा त पघार खणंदो। ऐं ॿियो ॿुधायां साईं 1500 मासी फीस आहे साईं। मासी साईं छाजी? मासी साईं जेकी हिते स्कूल में ईंदी, ॿार आहे कॾहिं तड़ो करे थो अचे, कॾहिं नथो अचे, कॾहिं बूथ धोए थो, कॾहिं नथो अचे, कॾहिं ॿार खे सिंग थी अचे त सिंग उंगंदी न, सुहिणे जी सिंग उंगंदी त 1500 मासी फीस आहे। ऐं साईं 5,000 ॿिया लॻंदव। 5,000 ॿिया छाजा साईं? 5,000 साईं स्कूल जो जेको आहे दीवार कढायूं था, उहा थोरी कची थी पई भॼी पई, उनखे दीवार कढायूं था, 5,000 हुनजा तव्हांखे वठंदासीं। ॿिन्ही खां 10,000, तव्हां सां 5,000। इहे 25,000 थी विया साईं। हा साईं इहे 25,000 थिया। हाणे ॾिसो, ऐं ॿियो सर हे अथव 2,200 रुपया तव्हांखे ॾियणा पवंदा। उहो ड्रेस जेकी आहे ॿार जी उहा तव्हांखे असांखे वठणी पवंदी हितां। ॿारहं जेका यूनिफॉर्म साईं उहो तव्हांखे ॿारहं न आहे वठिणो। असां ॿार जी माप ते असुल ओरिजिनल फिट बीहे, ॿार खे सुहिणो लॻे न, प्यारो सुहिणो साईं। तुंहिंजे अलाए छो नंढड़ो नओं आहे न हिन जे पुट सां कुटी था असुल उस्ताद ॿार खे मार था ॾियनि न, हिन जे लाइ थोरो ॿार थोरो ड्रिनल आहिनि। ऐं अलाह तव्हांखे नेकी ॾे। ॿी अथव कहिड़ी फीस अथव, कहिड़ी हणांसि यार? हा ॿी साईं इहो हिकिड़ो ॿुधायो किताब साईं ॿाहिरां वठी ॾियांसि न? किताब न साईं, न किताब असां घुराए रखिया आहिनि ॿारनि जा। उन में जंहिंमें इंग्लिश जो किताबु आहे, सिंधी जो किताबु आहे, उर्दू जो किताबु आहे, मैथ जो किताबु आहे, ऐं एग्रीकल्चर जो किताबु आहे, साइंस जो किताबु आहे, ऐं ॿियो सोशल स्टडी जो किताबु आहे। ऐं इहो साईं माना एॾा किताब साईं, नंढड़ो ॿार आहे, ॿार किथे खणी सघंदो साईं? साईं खणंदो त चवंदी सिर पचंदी त पकी थींदी न, कची सिर कहिड़े कम जी, हिकिड़ी बारिश में ॻरी वेंदी। असुल ॻाल्हि आहे हीअ ॿार जी एक्सरसाइज बि थिए थी। किताब बि तव्हां ॾींदव? उहो किताब मां ॾींदो। कापियूं पेंसिलियूं पेनियूं त ॿाहिरां? न उहो पेंसिलूं सभु असां वटि हिते रखियल आहिनि। असां ॿार जी तबियत ॾिसी उनखे ओड़ी पेंसिल ॾींदा आहियूं। हिकिड़ो ॿारु हूंदो आहे न थोरो हरकती हूंदो आहे, ज़ोर ॾेई घणो लिखंदो आहे त उहो पेंसिलूं भञंदो आहे, उनखे असां थोरी टाइट पेंसिल ॾींदा आहियूं। हिकिड़ो हूंदो आहे नरम ॿारु हथु हल्को रखंदो आहे, उनखे असां कची पेंसिल, ॿार जी तबियत खे पंहिंजी पेन वठी ॾींदा आहियूं। उन हवाले सां उहो किताब ऐं पेंसिल जो इहो थींदो साईं 9,500। 9,500 साईं ॿियनि सां 15। यकीन कयो तव्हां ॻाल्हि अहिड़ी कई आहे मारे विधव।
ॿियनि सां 15 ऐं किताब तव्हांखे ॿारो नए वठणा ऐं ॿियो अर्ज़ु इहो आहे त स्कूल जा 2 पखा सड़ी विया आहिनि उन जे लाइ इहे 2 पखा वठणा आहिनि उन जो ॿियनि सां तव्हां खां वठूं था 500 पर तव्हां खां 200 चवंदो 200 स्कूल जा पखा सड़िया उहे तव्हांखे अच्छा असांखे ॾियणा पवंदा ऐं हा 14 बेंचां भॼी पियूं आहिनि ॿारनि जूं उन बेंचनि जा पैसा साईं तक़रीबन ॿियनि सां थियनि था 900 हिकु ॿार खां तव्हां खां वठंदासीं 700 ग़रीब आहियो न साईं तव्हां खां 700 रुपया ऐं हा डेली ॿारु ईंदो मास्क तव्हांखे ॿारो नए वठिणो मास्क बि तव्हां ॾींदव हा साईं जेको मुंहं ते चाढ़े मुंहं ते हा इहो मास्क तव्हांखे असांखे वठिणो पवंदो मास्क जा थींदा आहिनि हिकु मास्क जो थियो 50 महीने में 30 मास्क ईंदा त घणा थिया साईं साईं 50 जो किथे 10 रुपए में मिलंदो आहे हिकिड़ो साईं हा उथी थो सैनिटाइज़र लॻल आहे उनखे डिटोल लॻल आहे असां बाक़ाइदे ॿारनि जे लाइ स्पेशल ठारायो आहे उहो हुन सभु मास्क सां ॿार बीमार थी पवंदो आहे हिन लाइ हिन जा थींदासीं 15,000 ही 15,000 साईं कीअं भुल थी हिसाब में मथां थी साईं 50 रुपए हिकिड़ो 50 हिकु साईं साईं मां पढ़ियल न आहियां पोइ बि 50 रुपए जे करे 1500 थींदा 1500 हा न भुल साढा 4,000 थियनि था साईं 4,500 ॾिजो भले तव्हां 4,500 ॾिजो साईं इहो असांखे वठिणो आहे ऐं ॿार जेको ख़ासि करे शैम्पू आहे इस्तेमालु कंदो आहे उहो शैम्पू बि असां वटि पियल आहे उहो शैम्पू बि तव्हांखे असांखां वठिणो पवंदो शैम्पू साईं ग़रीबनि जा माण्हू ॿार किथे न साईं ॿार खे शैम्पू मथे में पवंदो केमिकल अहिड़ा भला विधल आहिनि जो ॿार दिमाग़ टाइट थींदो न साईं घणो तेल हणी ईंदो साईं विंझी सिंझी ईंदो न हट ठीकु आहे तेल उहो तेल तव्हांखे असांखे वठिणो पवंदो तेल बि तव्हां हणंदो हा साईं सरियह जो तेल उन में असां ख़ुशबू था अहिड़ी विझूं उहो ॿार दिमाग़ टाइट थी वेंदो भले त शैम्पू न तेल वठो तेल जो किलो तेल जो तव्हांखे ॾींदासीं महीनो किलो तेल जो हली वेंदो उन जा तव्हांखे थिए 3,500 किले तेल ॾियणा पवंदा साईं ॿार कमज़ोर आहे ॾाढो मुंहिंजो तव्हां ॿार ॾाढो था विझो न का ॻाल्हि ई कोन्हे ॻाल्हि परेशान नथो ॿार पढ़ंदो त ओला लहंदा न अच्छा ॿार पढ़ंदो त थक लही पवंदो न साईं मंझंदि जो वरी पोइ मानी बि त ॿधी ॾियणी आहे न हिनखे न साईं मानी हिनखे न आहे ॾियणी ॿारनि जे लाइ मानी जो इंतज़ाम असां हिते करे छॾिया ॿार खे न आहे ॾियणी मानी असांखे ॾींदासीं स्कूल जी उन में मानी जी मंझंदि जी रुॻो मानी असां ॿार खे ॾींदासीं उन जी फीस तव्हांखे महीने में ॾियणी पवंदी 20,000 ॿियनि सां ख़बर थी न 30,000 तो सां 20,000 उहा तव्हांखे असांजे स्कूल में वठणी पवंदी महीनो साईं इहो भला टोटल घणो थो थिए साईं साईं ही हे थिया साईं 45,936 रुपया पर तव्हां सां हाणे हिसाब न आहे तव्हां ग़रीब माण्हू आहियो तव्हां 936 न ॾियो तव्हां 935 रुपया पूरा पैसा त हाणे वॾा आहिनि ॿियो अर्ज़ु इहो बि कयां हा ॿार जी जेका पेस्ट आहे न ॿार जी पेस्ट तव्हांखे ॿारो नए वठणी अच्छा हा उहा बि असां ॾींदासीं पेस्ट जा पेस्ट बि तव्हां ॾींदव हा ॿई उहो बि ॿियनि सां 950 रुपया पेस्ट जा पर तव्हां सां 850 साईं हाणे मसइलो इहो आहे तव्हां कापियूं बि तव्हां ॾींदव किताब बि तव्हां ड्रेस बि तव्हां ॾींदव मानी बि तव्हां खाराईंदव पेस्ट बुर्श हर शइ माना बैग थेलो सभु कुझु तव्हां हर शइ असां ॿारो नए वठणी अच्छा ॿार जी का बि शइ ॿारो नए वठणी अच्छा पर साईं हाणे मसइलो इहो आख़िरी मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो उहो बि तव्हां पूरो कयो त वॾी महिरबानी थींदी हिन जी माउ गुज़ारे वई आहे उहा बि तव्हां स्कूल वारा ॾियो त महिरबानी थींदी पोइ ॻाल्हाए छा थो बदतमीज़ असां हिते संग करण शादी दफ़्तर खोले वेठा आहियूं साईं जॾहिं हर शइ तव्हां ॾियो था त पोइ छोकिरी जो इंतज़ाम कयो न उथी तो सिक्योरिटी अरे वजह बदमाश असां शादी दफ़्तर खोले वेठा आहियूं मायूं तव्हांखे